ख़बर मां सां शेयर कंदासीं। मांखे ॿुधाईंदासीं सिंध में थधि दौरान गैस जो बहरान जारी आहे, जॾहिं त लो प्रेशर ऐं लोड शेडिंग जूं शहरनि पारां दाहूं कए वियूं आहिनि। बिल्कुल नाज़रीन, इन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। सखर खां वीडियो लिंक ते अनस घांगरो असां सां मौजूदु आहे, जॾहिं त पीरगोट खां ख़ादम चुणेजो, ठट्टो खां महबूब बिरोही, नवाबशाह खां अमीर चांडियो असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। नाज़रीन, रुख़ कंदासीं ठट्टो जो। महबूब, अवां ॿुधाइजो त उते छा गैस प्रेशर जी सूरत हाल आहे, ऐं अवां ॿुधायो त हर साल जीअं हिन साल बि इहो अमल जारी आहे ऐं शहरनि खे, औरतुनि खे घरनि में रध पचाव में बि ॾुखियारियूं पेश अची रहियूं आहिनि। जी बिल्कुल सॼी सिंध जी ठटे में भी जीअं ही शदीद जेका सर्दी शुरू थी आहे, सियारे जी मौसम में ख़ासि तौर ते कुछ ॾींहं जेके वधीक सीअ में इज़ाफ़ो थियो आहे, तीअं ई जेका सुई गैस जी जेका बहरान शिद्दत इख्तियार करे वरितो आहे। ख़ासि तौर ते ठट्टो शहर, ठट्टे जे ज़िले हेडक्वार्टर वारे मकली इलाइक़े समेत ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में, जंहिंमें घारो आहे, मीरपुर साकरो, दाबेची वारा इलाइक़ा अची वञनि था, उन सां गॾोगॾु ठट्टे जे भर वारो ज़िलो सिजावल, उहे सख़्तु मुतासिर थी रहिया आहिनि। जेतोणीकि ऑफिशियली जेको आहे को लोड शेडिंग जो शेड्यूल जारी नाहे कयो वियो सुई सुधरण गैस कंपनी पारां, पर ख़ासि तौर ते शाम जे वक़्तु, राति जे टाइम ते, सुबुह मां सवेर, ख़ासि तौर ते राति जे टाइम वधीक जेका आहे बिजली जो प्रेशर बिल्कुलु लो थी वञे थो, जंहिंजे नतीजे में जिते घरेलू सार्फिन खे, औरतुनि खे, ॿारनि खे, ख़ासि तौर ते फैमिलीज़ खे रद पचा करण में परेशानी जे मोड़ ॾिसणो पइजी रहियो आहे। उन सां गॾोगॾु कमर्शियल जेके आहिनि, होटलूं आहिनि या CNG स्टेशन आहिनि, CNG स्टेशन लाइ त जेका आहे शेड्यूल अचे थो, पर आम जेके कारोबारी जेके मर्कज़ आहिनि उहे या होटलूं आहिनि, उहे तमामु मुतासिर थियनि थियूं। घणो करे कारोबार जेको आहे तक़रीबन 95% बल्कि 100% जेको आहे गैस ते शहरी इलाइक़नि में आहे, त उहो सख़्तु मुतासिर थिए पियो। ऐं उनजे नतीजे में जेके माण्हुनि खे हिन शदीद गर्मियुनि में, शदीद सर्दीअ में गर्मी जे हवाले सां जेके हिफ़ाज़ती क़दम खणणा हुजनि था, उहे बि मुतासिर थियनि था। हीटर जेके आहिनि उहे मुतासिर थियनि था, पर सभ खां वधीक माण्हुनि खे जेका आहे रद पचा जे हवाले सां परेशानी खे मोड़ ॾिसणो पइजी रहियो आहे। सुबुह जे वक़्तु ऐं शाम जे वक़्तु बिल्कुलु रद पचा जे वक़्तु ऐं आइन वक़्तु जेका आहे जेको सुई गैस जो प्रेशर आहे उहो बिल्कुलु लो थी वञे थो। जे करे इहा सूरत जेका आहे गुज़िरियल राति खां वधीक शिदत इख्तियार करे वरिती आहे, ख़ासि तौर ते ठटे ऐं मकलीअ में, सॼे ज़िले में। पर ठटो ऐं मकली वारा ज़िले हेडक्वार्टर वारा इलाइक़ा आहिनि, जिन में गुथियल आबादी वारा इलाइक़ा आहिनि, उते वधीक गैस जो प्रेशर जेको आहे लो थियण जे करे माण्हुनि खे सख़्तु परेशानी जो मोड़ ॾिसणो पइजी रहियो आहे। ऐं ख़ासि तौर ते जेके बिजली जी लोड शेडिंग जे दौरान जिते जनरेटर इस्तेमालु कया वञनि था गैस ते, उहे जनरेटर बि नथा हलनि, जे करे हिन शदीद सीअ में माण्हुनि खे जेको आहे सदन जेके जनरेटर बि नथा हलनि। महबूब बिरोही, तव्हां असां सां लाइन ते ई रहिजो। नवाबशाह मां अमीर चांडियो वीडियो लिंक ते असां सां आहे। जी महबूब, ॿुधाइजो त इंतिज़ामिया पारां छा का हिकमत अमली जोड़ी वई आहे, शहरनि पारां इन हवाले सां गैस बहरान बाबति को एहतजाज कयो वियो आहे? जी, शहरियुनि जे पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते प्रेस क्लबनि जे आॾो अची एहतजाज रिकॉर्ड कराइण जो बि सिलसिलो जारी आहे। शहरियुनि जो चवणु आहे त ख़ासि तौर ते जेका आहे रद पचा जे टाइम ते वधीक खेनि परेशानी जो मोड़ ॾिसणो पइजी रहियो आहे। ख़ासि तौर ते राति जे वक़्त में शदीद सीउ जॾहिं सर्दी वधी आहे, उन खां पोइ सुबुह ऐं शाम जे वक़्त ते गैस जो बहरान बि वधीक शिदत इख्तियार करे वरितो आहे। इंतिज़ामिया जेतोणीकि दावा करे थी त उहे जेको आहे उन ते कंट्रोल करे रहिया आहिनि, पर इंतिज़ामिया छाकाणि जो ठट्टो ऐं सिजावल ॿ वॾा ज़िला आहिनि ऐं उन ॿिन्ही ज़िलनि खे हिकु ई सुई सुधरण गैस कंपनी जो हिकु ई मैनेजर ठटे खां डील करे थो। ऐं ॿिन्ही ज़िलनि अंदरि अमले जी खोट जा इशू साम्हूं अचनि पिया। फील्ड जेको टीमूं आहिनि उहे बि घटि हुजनि थियूं। आम जेके सार्फिन आहिनि उन्हनि जूं शिकायतूं अचनि थियूं साम्हूं, त उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शिकायतूं कनि था, ऑफिसनि में शिकायतूं कनि था, लाॻापियल इख़्तियारनि खे शिकायतूं कनि था, पर उन्हनि जो अज़ालो बर वक़्तु नथो थिए। ख़ासि तौर ते गुथियल आबादी वारा इलाइक़ा आहिनि, ठट्टो शहर आहे, मकली आहे, सिजावल शहर आहे, चूअट जमाली आहे, उहे शहर जेके गुथियल आबादी वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेको गैस जो बहरान आहे उहो शिदत इख्तियार कंदो पियो वञे। सियारो जी शदीद जेका सर्दी में उनजो प्रेशर जेको लो थींदो पियो वञे, उन शिकायतुनि जो अज़ालो नथो थिए। इंतिज़ामिया जूं दावाऊं साम्हूं अचनि थियूं, जेका मैनेजर सां ॻाल्हि ॿोल थिए थी या ॿियनि सां, उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि खे शिकायत। ठीक है महबूब, तव्हां असां सां गॾु ई रहिजो। नाज़रीन, हाणे रुख कंदासीं नवाबशाह जो। पीरगोट खां ख़ादम चुणेजो असांखे वीडियो लिंक ते तफ़सील ॾिना। ख़ादम चुणेजो, अवां जी वॾी महिरबानी। सखर खां अनस घांगरो जी वॾी महिरबानी। ठट्टो खां महबूब बिरोही जी वॾी महिरबानी, जॾहिं त नवाबशाह खां अमीर चांडियो जी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। हिते वठूं था शॉर्ट ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं हेडलाइन सां गॾु। ॾिसंदा रहो KTN न्यूज़।